असां हिन वक्त मौजूद आहियूं गडाब जे इलाइक़े अयूब गोड़ जे मेन चौराहे ते। वाटर बोर्ड जी नाअहली सबब काफ़ी अरसे खां टुटल पानी जे पाइपनि जी मरम्मत न थियण करे न रुगो हज़ारे गैलन पानी ज़ाया थी रहियो आहे, बल्कि रोड ते पानी बीहण सबब रोड रस्तनि जो हाल भी खस्ता थी रहियो आहे, जंहिं सबब राहगीरनि खे अच वञ में मुश्किलात थी रही है। वधीक ॻाल्हि करियूं था हितां जे इलाइक़े वासियुनि सां, इन्हनि जो छा चवणु आहे। यार बहुत टाइम हो गया, तकरीबन हम इधर 8 सालों से रह रहे। एक तकरीबन हफ्ते के बाद ये कीचड़ ज़रूर एक दफ़ा बन जाती है। बहुत सख्त तकलीफ़ है लोगों को। हम यहाँ ये छिंची चलाते हैं, बहुत ज़्यादा सख्त तकलीफ़ है। और गवर्नमेंट को हमारी ये ऐलान है कि कोई इसकी सफाई करे, कुछ फ़िक्र करे, कुछ गम करे। हम लोग को बहुत सख्त तकलीफ़ है यहाँ पर। हमारी जो गाड़ी है यहाँ पर हम लोग चला नहीं सकते, गड्ढों में गाड़ियों को तबाह कर दिया हम लोगों ने। और सब यहाँ ऐसे है कि सब कीचड़ मीचड़ कचरे वगैरह सब गंदगी बना हुआ है, बीमारी बढ़ रही है। हम लोग बहुत परेशानी, यहाँ का रोड बना दो बस, ये है। बहुत परेशान है हम लोग, गिर जाता। हमारी बच्चा 2-3 दफ़ा गिरा, मेरे बहन गिरा, मैं भी गिरा। ये कब से रोड टूटा हुआ है? हैं? ये पानी और रोड टूटा हुआ कब? ये तो सब प्योर है, ये बना रहे कहाँ? ये कब बने रहे? देखो ना क्या हाल हो रहा है, कितना दुनिया का नुकसान हो रहा है। गाड़ियों कल्टी थियनि थियूं, सवारी वेठी हूंदी आहे, माण्हू लेडीज़ उन ॾींहं ते गाॾी कल्टी थी वई, लेडीज़ ॿार खे धक लॻा, ॿाहूं भॼी पियूं आहिनि। को सहूलियत कान्हे का, घप तव्हां पाण ॾिसो था पाणी जा लाइन लीक लॻा पिया आहिनि। को गंढणु वारो कोन्हे, को जंहिंखे जिथां अचे थो उहो उतां जेको आहे अची पाणी जो लाइन हणे थो। हुकूमत खे का शइ न आहे, पुलिस जे पास 5 रुपया पंहिंजा वठी जेको आहे हर को साइड थी थो वञे, जंहिंखे जेको जिथे लाइन अचे थो जेको आहे त उतां हयूं थो वञे। हेॾे सारा खॾा आहिनि, हिननि खे तक़रीबन न थियो आहे त बि साल खां मथे थी वियो आहे। को डंपर बि विझाइण लाइ तयारु कोन्हे, को कुझु मिटी या का शइ या पाणी जो लाइन बि बंदि करण लाइ कोई तयारु कोन्हे को। असां ख़ुदा इहो गर्ज़ था कयूं त जेको आहे कुझु कयो, वधीक त नथा कयो, इहो त सहूलियत आवाम खे ॾियो जेको वोट वठी आयो तव्हां। ॿियो त तव्हां कुझु नथा करे सघो, उहो असांखे बि ख़बर आहे, पंहिंजा पेट भरींदो। बाक़ी रुगो इहो त कयो, कोई रोड रस्ता त असांखे ठाहे ॾियो, ॿियो त ख़ैर आहे जेको आहे। असांखे पीअण जो पाणी बिल्कुलु महसूसु नथो थिए। ॾिसी रहिया आहियो तव्हां, पाणी पीअण खां कोन्हे, रोडनि ते इहो पाणी विछो पियो आहे। काफ़ी अरसो थियो आहे, न पाणी पीअण जो आहे, न कंहिं शइ जो आहे। इहे लाइनियूं फाटियूं पियूं आहिनि, हिन जी का मालिकी कोन थो करे, न असांखां कंहिं पुछियो आहे। गडाब जो जेको इलाइक़ो आहे, अयूब गोड़ आहे, लासीगोड़ा जा जेके चंद इलाइक़ा आहिनि, सभ में असांखे तमामु घणी परेशानी आहे। न के पाणी जी आहे, न छा। पाणी रोडनि ते वहे थो, पीअण लाइ पाणी असांखे न आहे। कंहिंखे अपील कयूं था, को असांजे अचे कोन थो। वोटनि जे इलेक्शन जे टाइम सभु को अचे पियो, हींअर को असां वटि अचे कोन थो। हालत तव्हां ॾिसी रहिया आहियो रोडनि जी, बिल्कुलु सॼो आवाम परेशान लॻो पियो आहे। सवारियुनि वारा असां पाण परेशान आहियूं। मां पाण ड्राइवर आहियां, गाॾी हलाईंदो आहियां। गाॾियूं असांजूं ईअं थियूं आहिनि जो को बेअज़ार सवाल आहे। इन बारे में असां अपील था कयूं त महिरबानी करे असांखे रोड रस्ता ॾिना वञनि, पोइ असांखे सहूलियत ॾिनी वञे। हिन खे सालों साल इहो पाणी जीअं ईंदो आहे, पाणी ईंदो आहे त इहो सॼो वहिकिरो चालू थींदो आहे। माना लाइनूं बि सभु टुटल आहिनि, सॼो रोड रस्ता बि ख़राबु थी पिया आहिनि। अचण वञण वारा सवारी जेको बि आहे सॼो सभु त परेशान आहे। गाॾियूं सभु असांजा बि गाॾियूं हलनि था, पर वॾे आज़ार में आहियूं। महिरबानी इंतिज़ामिया खे इहो हुजे त महिरबानी करे हिन कम खे पूरो कयो। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के, ऐं बेल आइकन के दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।